सवाल कयो आहे मीर मुदस्सिर सिकंदर जमाली। वो तो चए त जेकॾहिं पेश इमाम वेही नमाज़ पढ़ाए पोइ जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं इमाम के उज़र जे करे ज़मीन ते वेही नमाज़ पढ़ाए थो ऐं ज़मीन ते सजदो बि करे थो त नमाज़ उन जे पुठियां थी वेंदी, पढ़ाए सघे थो। पर जेकॾहिं उहो ज़मीन ते सजदो नथो करे त इहा इशारनि वारे जी नमाज़ आहे ऐं इशारनि वारे जे पुठियां सही सलामत जी नमाज न थी। मुस्लिम शरीफ जे अंदर हदीस मुबारक वा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा रिवायत थी करे त फ़कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युसल्ली बिन्नास जालिसन व अबू बकर क़ाइमा। करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही इमामत कराई ऐं उन जे पुठियां माण्हू बीठल हुया ऐं अबू बकर सिद्दीक बि बीठल हुयो। इन में मालूम थियो त जेकॾहिं इमाम के उज़र जे करे वेही नमाज़ पढ़ाए थो ऐं सजदो ज़मीन ते करे थो त नमाज़ उन जे पुठियां थी वेंदी। ऐं अद्दुरुल मुख्तार जे अंदर आहे त वसह इक्तदाउ क़ाइमिन बिक़ाइदिन यरकउ व यसजुदु। बीठलनि जी नमाज़ वेठल जे पुठियां थी वेंदी जेको रुकू ऐं सजदो करे थो। यानी जेको इमाम वेही नमाज़ पढ़ाए थो ऐं वेही रुकू बि करे थो ऐं सजदो बि करे थो त उन जे पुठियां बीठल माण्हुनि जी नमाज़ अदा थी वेंदी। इन जी वज़ाहत कंदे अल्लामा शामी रहमहुल्लाह ताला फरमायो त वक़य्यदल क़ाइद बिकौनिही यरकउ व यसजुदु लिअन्नहु लौ कान मुअमियन लम यजुज़ इत्तिफ़ाक़न। पाण फरमाइनि था त मुसन्निफ़ इहो फरमायो आहे त इमाम वेही रुकू बि करे ऐं सजदो बि करे, पर जेकॾहिं उहो ज़मीन ते सजदो नथो करे यानी इशारनि सां नमाज़ पढ़ाए थो त इत्तिफ़ाक़ इन ॻाल्हि में आहे त उन जे पुठियां नमाज़ न थींदी। अहिड़े तरीक़े सां जेको इमाम कुर्सी ते वेही नमाज़ पढ़ाए थो त उन जे पुठियां बि नमाज़ न थींदी। हिन जे करे त जेको कुर्सी ते नमाज़ पढ़ाए थो इहा इशारनि वारी नमाज़ आहे ऐं इशारनि वारे जे पुठियां सही सलामत शख़्स जी नमाज़ न थींदी। वल्लाहु आलम सवाब।